ॿिया सियासतदान हेॾा होॾा ॾिसनि पिया, अवाम ॾांहुं ॾिसां थो, इहा अवाम ई असांजी उमेद आहे। चूंडनि में कामयाब थी पूरे मुल्क जी नुमाइंदगी कंदासीं। इलेक्शन में पीपी खे लेवल प्लेइंग फील्ड मिले या न, पर असां लेवल प्लेइंग फील्ड जो पाणी बंदोबस्त कंदा आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, सभु मुतहद थी मुल्क में महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत जो मुक़ाबिलो कंदासीं। पीपी 10 नुकाती अवामी मुआशी मुआहिदे ते अमल करे महांगाई ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो आणींदी। आइन में किथे भी लिखियल आहे त चूंड निशान बुनियादी हक़ आहे। चीफ जस्टिस कासिफ आई सीसा जा सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन जी दरख्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। पीटीआई जे पेठ जो चूंड निशान बहाल करण खिलाफ दरख्वास्त ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी जारी। आइन इलेक्शन एक्ट तहत इलेक्शन कमीशन खे इंट्रा पार्टी चूंडनि जे जाइज़े जी इजाज़त नाहे। सियासी जमात खे इंट्रा पार्टी चूंडनि जे बुनियाद ते चूंड निशान खां महरूम करण आर्टिकल 17(ब) जी भनकड़ी आहे। पीटीआई वकील अली सफर जा दलील, छा अवां खे सियासत घुर्जे, जमहूरियत न घुर्जे। अवां नथा चई सघो त जमहूरियत घुर्जे पर घर में न घुर्जे। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। आम चूंडण लाइ उम्मीदवारनि खे चूंड निशान अॼु जारी कया वेंदा। इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि जी कतई फ़हरिस्त में अॼु जारी कंदी। औरतुनि जी मख़सूस सीटनि लाइ नामज़दगी कागज़नि जी छंड जो आख़िरी ॾींहुं। इलेक्शन पोलिंग 8 फरवरी ते थींदी। सियासी जमातनि पारां पंहिंजनि उम्मीदवारनि खे टिकटूं जारी कयूं पियूं। तोरखम सरहद ते कार्गो गाॾियुनि जे अफ़गान ड्राइवरनि लाइ पासपोर्ट वारे शर्त ते अमल अॼु खां शुरू। कस्टम इख़्तियारनि जो चवणु आहे त पासपोर्ट न रखंदड़ ड्राइवरनि खे पाकिस्तान में दाख़िल थियण खां रोकियो वेंदो। अफ़गान मां पाकिस्तान ईंदड़ केतिरियूं ई कार्गो गाॾियूं फासी पयूं। अफ़गान इख़्तियारनि बि जवाबी पाकिस्तान मां ईंदड़ गाॾियुनि खे रोके छॾियो। कस्टम इख़्तियारनि मूजिबि तोरखम सरहदी रस्तनि ते ॿिन्ही तरफ़नि खां वापारी सरगर्मियूं मुअतल थी वयूं। कराची में घर के धाड़े में मुलविस 5 सीडीडी एहलकार बरतरफ। डीआईजी सीडीडी आसिफ एजाज शेख सीडीडी ऑपरेशन जे 5 एहलकारनि खे जवाब जमा न कराइण ते नौकरी मां बरतरफ करे छॾियो। बरतरफ एहलकारनि ते रिटायर्ड पुलिस इंस्पेक्टर बशीर हुसैन जे घर ते छापो हणी लखे रुपयनि जी फ्रॉड जो इल्ज़ाम हो। इसराइली फ़ौज गज़ा ते हमलनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि में 151 फ़लस्तीनी शहीद, 248 सख़्त ज़ख़्मी। बीच गज़ा में देरुल बलाच इलाइक़े अल-मशाला में बमबारी सबबि 9 फ़लस्तीनी शहीद, 13 ज़ख़्मी। 7 अक्टूबर खां जारी हमलनि में शहीदनि जो अंग 23,708 थी वियो ऐं 60,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। हमास जूं भरपूर जवाबी कार्रवायूं जारी। हमलनि में वधीक 12 इसराइली मारिजी विया। हैदराबाद में पुलिस पारां मुक़ाबले में बदुहारी मारण जी दावा। पुलिस तर्जुमान मूजिबि सिटी थाणे जद में किले वटि फोरू शहरनि खां फुर करे रहिया हुआ त इतला ते पुलिस पहुती। फायरिंग जी ॾिवट में हिकु फोरू थॾे ते मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी कराची अस्पताल वेंदे रस्ते में पहुती पियो। मारिजीवलनि जी सुञाणप न थी सघी। कादरपुर भरिसां कचो बुंडी में मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिकु ॾुहारी मारिजी पियो। पुलिस मूजिबि धाड़ेलनि पुलिस चौकीअ ते हमलो कयो। पुलिस जी जवाबी फायरिंग में बदनाम ॾुहारी ख़ादिम भयो जो सोट पुनल भयो मारिजी पियो। 3 ॾुहारी ज़ख़्मी थिया। मुरीद शाह भरिसां ॻोठ ते हथियारबंदनि जी कार 3 भाइरकबा धाड़ेलनि जे टोले ॻोठ लश्करान ते काकरण बाद फायरिंग करे हिरास पखेड़ियो। ॾुहारी 3 भाइरनि अलायार, अलादात ऐं मोहम्मद यार दश्ती खे अगवा करे विया। वारसनि मूजिबि ॾुहारियुनि फ़ोन करे चयो आहे त हुननि जा 2 ॼणा पुलिस आज़ाद करे त मुख़बिन खे छॾियो वेंदो। ऐं बख्शापुर भरिसां डोमकी बिरादरी जी 2 धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में पीरसन क़तल। ॻोठ लतीफ़ अली में डोमकी बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां ॿीहर झुड़ो थियो। डोमकी बिरादरी जे बडाणी ऐं फुलवाणी धुरियुनि में फायरिंग दौरान पीर मोहम्मद बडाणी मारिजी पियो। 9 महीना अॻु शुरू थियल तकरार में हेल ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 9 ॼणा मारिजी चुका।